टुन मोहम्मद खान म्यूनसिपल इंतज़ामिया पब्लिक हेल्थ शहरवासियुनि लाइ एज़ाब बढ़ियल। नसीराबाद में वाटर सप्लाई लाइन फाटी पई। लाइन फाटण जे करे ताज़ो नसीराबाद मेन रोड नाकारा ठहियल टुटी वियो। वधियो में ॾिसंदा। अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, तव्हांखे ॾेखारियूं पिया मोहम्मद खान ऐं नसीराबाद झूला जो पिण वारी जो मेन रोड आहे। इन रोड जी सूरत हाल ई आहे जे हींअर ताज़ो ही रोड ठहियो आहे ऐं ताज़ी ही पाइप लाइन जेका आहे उहा विछाई वई आहे पाणी जी। उन में हींअर पोजीशन इहा आहे जे हीअ रोड हींअर ई तबाह थियणु शुरू थी वियो आहे, जंहिंजी सबूत तव्हांजे साम्हूं आहे। हीअ तव्हांखे ॾेखारे पियो कैमरा जे ज़रिए त हीअ हिकिड़ी लाइन हिकिड़ी जॻह टुटी पई आहे, हीअ ॿी जॻह तां ऐं हीअ टी जॻह तां। जेको असां हिते टुन मोहम्मद खान टाउन जो चेयरमैन आहे सैयद शाहनवाज़ शाह, जेके हिते बीहारे असां शिकायत कई, पाड़े वारनि गॾिजी करे कंप्लेन कई त बाबा हिते जी पोजीशन हीअ आहे ऐं तव्हां ॾिसो ओॾी महिल साईं जिन हिते बीठा ऐं पंहिंजे गाॾी में वेठल जेके हुनजा हिते जा जेके टाउन जा जेके एम्प्लॉयर हुआ उन्हनि सां ताईं हिन मसइले ते ॻाल्हायो, पर को बि खड़ तेल कोन निकितो। असीं सिर्फ़ु इहो था पुछूं त हीअ रोड वरी दुबारा ठाहिण जो इरादो आहे साईं वारनि जो, या वरी साईं वारनि खे हितां चेक केस कराइणा आहिनि, या बिल हिते साईं वारनि खे केस कराइणा आहिनि, जंहिंजे करे हेॾा को तवजो कोन्हे को। हीअ पाण हमेशह गंदगी जो ढेर ही रोड रहियो आहे ऐं हींअर थोरो घणो इहो आहे जे असांखे हीअ रोड ठही मिलियो आहे ऐं तंहिंजी बि हीअ सूरत हाल आहे। पाड़े वारा सभु गॾिजी करे पहिरीं बि साईं खे कंप्लेन कई अथनि, साईं खे ॾेखारियो बि अथनि, पंहिंजी अखियुनि सां साईं ॾिसी वियो आहे, पर साईं जे मथे में जूं कोन थुरी आहे। हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾी आहे साईं। अॼु बि असीं हिन वीडियो जे ज़रिए साईं जिन खे अर्ज़ु रखूं था त महिरबानी करे खुदारा हिन शइ ते थोरो नोटिस वठो हिन शइ जो। हीअ रोड तबाह पियो थिए, जेको वरी असीं सम्झूं था 20-25 सालनि खां पोइ वरी रोडनि जो कमु हलंदो ऐं पहिरीं बि ईअं ई थियो आहे त 20-25 सालनि खां पोइ रोड हलियो आहे। ऐं महिरबानी करियो ही तव्हांखे अॼु पाणी ॾेखारियूं था त हिते हिन नए रोड में ही केतिरो खॾो थी वियो आहे, इहो तव्हां ॾिसो। हीअ ॾिसो हींअर ई हीअ असांजे पेरनि खां मथे पाणी बीठो आहे। हिकिड़ी हीअ लाइन आहे, हिकिड़ी हितां ड्रेनेज थियल आहे ऐं हिकिड़ो हीअ आहे। हीअ जेको आहे ही एतिरो रोड अंदरि वही रहियो आहे, टुटी वियो आहे ऐं उन खां पोइ असीं चवंदासीं महिरबानी करे हिन शइ जो नोटिस वरितो वञे ऐं जल्द में जल्द जेतिरो थी सघे हिन ते अमल कयो वञे। ऐं जेकॾहिं साईं शाहनवाज़ शाह जे हथ जी ॻाल्हि वस जी ॻाल्हि कोन्हे, पब्लिक हेल्थ जी ॻाल्हि आहे, चवंदा को चए थो पब्लिक हेल्थ में वञो, को चए म्यूनसिपालिटी में वञो, असीं केॾांहुं वञूं असांखे ॿुधायो। असांखे हीउ कहिड़ो इदारो आहे जेको हिते कमु करे थो, इन करे महिरबानी करे हिते थोरो तवजो ॾियो। ही रोड टुटे पियो ऐं जेकॾहिं तव्हांखे नथो पुॼे असीं इहा गुज़ारिश साईं कासिम नवीद खे कंदासीं, दिल्ली जो अॻवान साईं चेयरमैन जो वेठो आहे दिल्ली जो, असीं उनखे रिक्वेस्ट कंदासीं, साईं एजाज शाह खे असीं इहा रिक्वेस्ट कंदासीं महिरबानी करे साईं ख़ुदा जे वास्ते हिन ते साईं जिन खे थोरो पहिरीं रोड ज़बून हालत में हो, जॾहिं हिते हिकिड़ो 2 एक्सीडेंट थियो, चिंचियूं बि हिकिड़े 2 जॻह चिंची जॻह कल्टी थी, हुन खां पोइ हिते हिकिड़ी माई खे धकु लॻो जेके टंग बि टुटी वई हुई ऐं हुन टांका वग़ैरह बि लॻा हुआ। त हींअर वरी असां उहा पोजीशन आहे, भला नसीराबाद को ॾोह कयो हुजे त उहो बि असांखे ॿुधायो। ऐं हीअ झूला जो पिण आहे, हितां मुहर्रम में काफ़िला मचींदा रहंदा आहिनि, तक़रीबन को ॾींहुं ख़ाली कोन हूंदो आहे, 40 ताईं हितां काफ़िलो मचे थो ऐं हिन ई पोजीशन मां हमेशह हींअर जेकॾहिं हीअ रोड सही असांखे मिलियो आहे त हिन सार संभाल जे अलावा चवंदा हिते को बि लावा ही पाड़ो असांजो लावारिस आहे, हिते को बि चूंडियल नुमाइंदो आहे कोन, हिते काउंसलर बि कोन्हनि ऐं हिते हिन
नसीराबाद जो को अॻवान बि कोन्हे को, इन करे सभु पाड़े वारा गॾिजी करे या रिक्वेस्ट करींदा जेकॾहिं न असांजे हिन शइ जो नोटिस न वरितो वियो अॼु तव्हांखे अॼोको ॾींहुं ॾियूं था, जेकॾहिं हिन शइ जो नोटिस न वरितो वियो, हिन शइ जो कमु न करायो वियो त सुभाणे असीं रोडनि ते हूंदासीं। कई असां तव्हांखे पहिरीं बि अर्ज़ु करे चुका आहियूं, साईं बार बार वरी बि इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, साईं शाहनवाज़ शाह खे असां हिन शइ ॾेखारी बि हुई ऐं हिते वठी करे हुनखे बीहारे करे पाड़े वारनि हुननि खे शिकायत कई हुई त महिरबानी करे असांखे हीउ कमु कराए ॾिनो वञे, रोड असांखे बचाए ॾियो असांखे, ऐं ॿी सूरत में असीं सुभाणे 3 बजे ते धरणो हणंदासीं।